अस्सलामुअलैकुम नाज़रीन, असां मां कमांडो पवरवा जो होस्ट सजाई न्यूज़ स्टूडियो में अवां सां लाइव मुखातिब आहियूं। अॼु असांजा स्टूडियो में महिमान आहिनि हितां मदई शहर जा सियासी समाजी अॻुवा जनाब राबेल अब्बासी साहब ऐं उन सां गॾु आहिनि असांजो सहाफ़ी दोस्त नवीद अमन दलदा। महिरबानी। अॼु अवां जे साम्हूं असां डिस्कस कंदासीं मदई टाउन जी सियासत खे। हिन वक़्तु बलदियाती इलेक्शन जो टाइम आहे ऐं बलदियाती इलेक्शन में वञी हफ़्तो बचो आहे। राबेल साहब, ॿियो हाल मदई टाउन में कहिड़ा कहिड़ा कैंडिडेट आहिनि जेके पार्टिसिपेट कनि था ऐं छा सूरत हाल आहे पैनल जी? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं पीपल्स पार्टीअ जा हिते उमेदवार आहिनि। सभ खां पहिरियां त हुकूमती धुर जा जेके दोस्त आहिनि ऐं उनखां पोइ ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जा दोस्त आहिनि, उहे उन्हनि सां मदे मुक़ाबिल बीठा आहिनि। ऐं PTI जा दोस्त बि कुझु असांखे नज़र अचनि पिया, जेका हिकिड़ो सुठो सवाल आहे। सियासत जो नवाण ज़रूरी आहे ऐं हर कंहिंखे हक़ु आहे त सियासत में अचे। ऐं सियासत जो मतिलबु इहो आहे त ख़िदमत, अवामी ख़िदमत। जंहिंखे अवामी ख़िदमत जो जज़्बो आहे त फॉर्म भराए थो सघे। इट मीन्स ईअं सम्झूं त मदई में 3 पैनल आहिनि, पीपल्स पार्टी, GDA ऐं PTI। माना उनखां अलावा कुझु आज़ादु उमेदवार बि आहिनि या न? असांजे सिटीअ में त कोई अहिड़ो टाउन ते आज़ादु उमेदवार त राबेल साहब, माना हिन वक़्तु जेतोणीकि सोशल मीडिया जो हिकिड़ो दौरु आहे, माण्हू जेके हाणे तमामु घणा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आज़ादु उमेदवार तौर ते बीठा आहिनि। आज़ादु उमेदवार घणे खां घणा साम्हूं आया आहिनि। बिल्कुलु। त मदई जी जो कि हिकिड़ो सियासी ऐं शऊरवंदनि जो शहर आहे, हिते छो भला आज़ादु उमेदवार माना न बीठा आहिनि? हिते साईं इहो हिकिड़ो वॾो तव्हांजो अहम क्वेश्चन आहे। जेको असांजो मदई जी टाउन आहे, तक़रीबन 50,000 आबादी हिन टाउन जी थी वेंदी। सही। त हिते बि नौजवान बिल्कुलु उहे अचनि हा अहिड़े ज़हन जा दोस्त जेके आज़ादु बहैसियत कंहिं बि मतिलबु तंज़ीम पार्टीअ खां हटी करे हिकिड़ो आज़ादु हैसियत सां बीहण जो त हर कंहिंखे हक़ु आहे। जमहूरियत आहे, आवाज़ु उथारे थो सघे पंहिंजे हक़नि जे लाइ। पर बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि त न आहे, हिते आज़ादु कोई बि उमेदवार न बीठो। उनजो कारण काफ़ी कारण आहिनि, कोई हिकु ॿ कारण कोन्हे को कि सियासी मजबूरियूं बि आहिनि। हिते 4-5 धुरियूं आहिनि। सही है न? पोइ तक़रीबन जेके दोस्त आहिनि असांजा कुझु आज़ादु ख़्यालनि खां हटी करे जेके ॿिया दोस्त आहिनि त उहे कंहिं न कंहिं माना सियासी सर्कल जे विच में माना आहिनि। सही। को कहिड़े हाउस जो माण्हू आहे, को कहिड़े हाउस जो माण्हू आहे। सही। उन हिसाब सां माना त मुंहिंजे हिसाब सां त सियासी पार्टियूं ई अॻु भरियूं थियूं आहिनि कुझु, बाक़ी आज़ादु उमेदवार हिते कोई बि अहिड़े क़िस्म जो। बाबा, तव्हांखे छा थो महसूसु थिए हिते मदई जी टाउन जे हवाले सां? हिते आज़ादु कैंडिडेट कोई कोन्हे को, सिर्फ़ु माना जेको आहे तो 2 पार्टियुनि जा 3 जा माण्हू आहिनि जेको उमेदवार आहिनि। इट मीन्स माना पार्टियुनि जा ॻेझू माण्हू थिया, पार्टी टिकेट ॾिए त ठीकु आहे जी बिस्मिल्लाह, न आहे त ज़ाती कंहिंखे शऊर ऐं जज़्बो शहर जे ऐं हिन सिस्टम खे तब्दीलीअ जो नज़र न आयो। इहो छो? असुल मक़सदु इहो आहे, अवल तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांखे दावत ॾिनी। असुल ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको सिस्टम हले थो, असुल ॻाल्हि इहा आहे महांगाई पंहिंजे सिस्टम में माण्हू दॿिजी विया आहिनि। उहे माण्हू हिन जो जेको आहे न, हिननि ते हेॾी ध्यानु घटि आहे। जेको असां माना ॾिसूं था रुख रवा, हू पंहिंजे पेट पालण में पूरा आहिनि। हेॾी त मां सम्झां थो कंहिं चङनि भलनि जो बि ध्यानु न आहे त का इलेक्शन अलाए बि आहे अलाए न आहे बि। पोइ इन करे कई वरी अहिड़े हिसाब सां हू परेशान आहिनि त असां पंहिंजो पेट पालियूं या असां हेॾे टाइम ॾियूं। मुंहिंजे माना ज़हन मुताबिक़ त इहा ई ॻाल्हि आहे। ॿी हिकिड़ी मां हिते तव्हां एड कंदो हलां ॻाल्हि त तव्हांजी वीडियो जीअं तव्हां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो त हिकु आज़ादु उमेदवार जे लाइ बीहण बि हिकिड़ी माना वॾी ॻाल्हि आहे न। जीअं तव्हां हाणे सिर्फ़ु माना ख़र्चनि जो काथो असांखे ॿुधाए वियो त पम्फलेट ठाहिराइणा था पवनि, पेनाफ्लेक्स ठाहिराइणो थो पए, उनखां अलावा फॉर्म फिल कराइण जी बि फीस रखियलु आहे असांजे निज़ाम में। इहो हिते ॾिसो था एॾी गुरबत थी वई आहे। जंहिं मुल्क में 260 रुपयो लीटर डीज़ल मिले, 700 रुपया लीटर खाइण जो तेल मिले, त उते कॾहिं माना अहिड़ा नौजवान अचनि जो हिन सियासत जे मैदान में माना उहे पाण मञाइनि जा
हिकु त माना ख़ासि करे असांजो नाज़रीन खे मां ॿुधाईंदो हलां त वॾे में वॾो हिते असांजो अलमियो इहो आहे त ख़ासि करे नौजवान तबिके खे त पीड़ियो वियो आहे। उनखे बेरोज़गारी जी कंडीशन में, बदअमनी जी कंडीशन में, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उनखे जो इस्तेसाल करे उनखे माना हिकिड़ो कमज़ोर कयो वियो आहे। त असांजो जेको नौजवान तबिको आहे उहो हिसियल आहे, ईअं सम्झो ॼण ऐं उनखे ताक़तवर जेकॾहिं उहो हुजे हा, उनखे अहिड़े क़िस्म जो जा रिसोर्सिस मुहैया कया वञनि हा त अॼु इन्हनि पहाड़नि जे साम्हूं असांजो नौजवान जेको आहे उनखे साम्हूं बीठल नज़र अचे हा। बिल्कुलु राबिल साहिब, हिते असां वटि जेको हिकिड़ो सियासी कल्चर आहे, अवां बि ॾिसो था पिया त सपोज़ कयो मदईजीअ में अगरि नज़र फेरायूं त कमारनि जे अपोज़िट में कोई बि अहिड़े क़िस्म जी का सगारी धुर कोन्हे। गढ़ियासीन में अचूं था त दुराननि जे साम्हूं कोई बि सगारी इम्तियाज़ ख़ान बाबर जेतोणीकि आहे, पर असां नथा सम्झूं त उनजो उहो तवाना ऐं ताक़तवर आवाज़ु आहे, छो त उहो त कंटिन्यू रहनि बि कोन था ऐं उहे हलिया वेंदा आहिनि कराची चंद ॾींहं ईंदा आहिनि। उनजा बिरादर आहिनि जेके आहिनि न्याज़ी ख़ान बाबर, पर उहे माना अनएक्टिव हूंदा आहिनि, सिर्फ़ु सियासी ॾींहं जेके इलेक्शनी ॾींहंनि में ई ज़ाहिर थींदा आहिनि। वरी अचूं था पिया त लखी में त उते बि महर जेको आहे उनजे साम्हूं काई बि सगारी धुर कोन्हे का। त आख़िर वजह इहे सालनि खां वठी इहे ई ख़ानदान असांजे मथां मुसलत आहिनि, इन्हनि जे साम्हूं का सगारी धुर अचण लाइ का तयारु न आहे, का मज़बूत अपोज़िशन न आहे, उहे मर्ज़ीअ सां लुटनि था, खाइनि था। त इहो आख़िर छा वजह आहे? साईं, तव्हां पंहिंजी ॻाल्हि में माना असांखे ॿुधाए बि वञो था त ॾिसो न, त हाणे मुसलसिल मतिलबु 2014 खां वठी असांजे मुल्क जी जेका मजमूई सूरत हाल रही आहे उहा का अॻिते वधण जी न रही आहे। ग़रीब तर थींदो वियो आहे, अमीर तर थींदो वियो आहे। त हीअ जेका सियासत आहे असांजी वॾी सियासत खां हटी करे, जंहिंमें असांजा MP ऐं MNAs चूंडिबा आहिनि, जेका हीअ असांजी बलदियात इलेक्शन आहे, हीअ प्योर ग़रीबनि जी ऐं माना आम शहरनि जे लाइ। पर असांजो निज़ाम अहिड़े तरीक़े सां हिते बणायो वियो आहे, जो हुन निज़ाम खे एतिरो कमज़ोर बणायो वियो आहे जो हिते ग़रीब पंहिंजे खाइण पीअण में ई पूरो लॻो पियो आहे। त हू छा पंहिंजे पाड़े जे लाइ ॻाल्हाए, पंहिंजे घिटीअ जे लाइ ॻाल्हाए, पंहिंजे ग़रीब अवाम जे लाइ ॻाल्हाए। त इहो असांजे पाकिस्तान जो बिलख़ुसूस असांजे सिंध जो अहिड़ो माहौल ठाहियो वियो आहे हुकूमती सगारे धुरनि जे तरफ़ां, त जंहिं हिते कोई बि माण्हू आवाज़ु न उथारे। जे अगरि को आवाज़ु उथारींदो या त उनखे ख़रीद करण जी कोशिशि कयो वेंदो, जंहिं अगरि उहो ख़रीद नथो थिए त उनखे धमकायो वेंदो, उनखे मुख़्तलिफ़ हरबनि खां मतिलबु उनखे विहारियो वेंदो। हा न, असां वटि जेके हिते ताक़तवर धुरियूं आहिनि सालनि खां वठी उहे ई असां वटि मुसलत रहियूं आहिनि। त इन जो घणो सबबु इहो ई आहे त हुकूमती धुर आहे उहा नथी चाहे त को आम अवाम पंहिंजे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ, उन्हनि जे हक़नि जे लाइ कुझु आवाज़ु उथारे। आवाज़ु उथारींदासीं त इहा करप्ट माण्हुनि खे कॾहिं बि ॻाल्हि कान वणंदी। त हुननि जी शुरूअ खां ई इहा कोशिशि रही आहे त पढ़ियो लिखियो माण्हू बि ॾिसो न, असां वटि हिते काफ़ी पढ़िया लिखिया माण्हू आहिनि। असांजे शहर मदईअ में हींअर माशाअल्लाह तमामु घणा प्राइवेट इदारा था हलनि, इंस्टीट्यूट्स था हलनि, जेके माना माण्हुनि खे शऊर था ॾियनि। पर ॾिसो न, असां वटि तइलीमी शऊर ज़रूरु आहे, पर हिकिड़ो सियासी शऊर हूंदे बि तमामु घटि माण्हू ॻाल्हाइनि था पंहिंजे हक़नि जे लाइ। त इहो हिकिड़ो असांजो हिकिड़ो अलमियो बि आहे जेको न हुजणु खपे। हिते हर कंहिंखे हक़ु हुजे, ॻाल्हाए सघे, पंहिंजा हुकूक जेके बि आहिनि उहे पंहिंजे नुमाइंदनि जे अॻियां पेश करणु खपनि। इहा हिकिड़ा ग़लति ॻाल्हि न आहे, इहा हिकिड़ी दुरुस्त ॻाल्हि आहे। पूरी दुनिया में ईअं ई थींदो आहे त जेके मसइलनि मूंसां का मजबूरी का ॻाल्हि आहे, कोई मूंसां प्रॉब्लम आहे, त मां जेको मुंहिंजो काउंसलर चूंडियल हूंदो, मुंहिंजे को घिटीअ जो मसइलो आहे, त मां उनखे ई दरख़्वास्त कंदुमि त साईं हीउ मुंहिंजो मसइलो आहे, हिनखे हल कयो वञे। पर हिते हिकिड़ो अलमियो इहो बि आहे त जंहिं पार्टीअ में कोई बि नुमाइंदो चूंडिजे थो, मसइलनि हाणे इमरान ख़ान जी ॻाल्हि था कयूं त हू कॾहिं कॾहिं अहिड़ो बयानु ॾींदो त सिंध मेरा नहीं है, ठीकु आहे न, माना उहो बयानु त ॾींदो सियासी हिसाब सां त पीपल्स पार्टीअ जी हुते गवर्नमेंट आहे। पर असां आम माण्हूअ में तासुर इहो वेंदो त हू ईअं थो चवे त मां पाकिस्तान जो वज़ीर आज़म ज़रूरु आहियां, सिंध जो वज़ीर आज़म न आहियां। हिते बि ईअं ई माना कुझु माण्हुनि जा ख़्याल आहिनि त मां पीपल्स पार्टीअ जो माना हिकिड़ो माण्हू आहियां, कम बि मां पंहिंजे पीपल्स पार्टीअ वारनि जा कयां, पर ईअं न हुजणु खपे।
हिते अगरि कोई MP आहे त उहो सॼे तक जो MP आहे न, कोई MNA आहे त उहो पंहिंजे समूरे तक जो MNA आहे। त इन्हनि चूंडियल नुमाइंदनि खे बि इहो किरदारु अदा करणु घुरिजे त असां कंहिं बि मख़सूस घुर्ज जा माना MP या MNA न आहियूं, पर असां हितां जे पीढ़ीअ लाइ अवाम जा नुमाइंदा। सही है, महिरबानी। नवीद भाई, माज़ी में जेको टाइम पीरियड हुयो टाउन में जेके पीपल्स पार्टी जे तरफ़ां जेके कैंडिडेट्स हुया वरी खटी आया हुया, काबीना जो हिसो रहिया, हिन दफ़े बि साॻिया ई चेहरा, इवन दुर्ममन शाह जा ख़तरो हुयो त हुनखे सीट न मिलंदी पर टिकेट, पर उनखे बि यानी कि उहो बि साॻियो चेहरो अची वियो। ऐं बाक़ी बि यानी कि मीरानी साहब आहे, शेख साहब आहे, ऐं तक़रीबन नजफ़ ख़ान बि अॻम बि हुयो, हाणे बि त ई साॻा ई चेहरा, इन्हनि जी त एॾी परफॉर्मेंस आहे बेस्ट, इन बिहाफ ते साॻा ई माण्हू था अचनि या छा सबबु? ज़बरदस्त सुवाल कयो, तव्हांजी वॾी महिरबानी। मां असुल ॻाल्हि इहा ई कंदुमि त अवाम खे खपे कमु, ऐं उहो कमु दीना दास ते सरियाम उहो हर को ॾिसे थो, जेको बि आयो आहे उन माना जेको रहियो आहे उन्हनि बाइकात कमु कराया आहिनि, असां उनजी मुखालफ़त न कंदासीं। बाक़ी जंहिं न कराया आहिनि उहे बि ज़ाहिर आहिनि, जिन कराया आहिनि उहे अवाम खां गुज़ार न आहिनि। जे उन्हनि कराया त उहो ई अवाम उन्हनि खे ओतिरो रिस्पॉन्स ॾींदो, जंहिं उहे कमु न कराईंदा त उन्हनि खे ओड़ी मोट मिलंदी। शायदि अॼु जो दौरु अहिड़ो दौरु थी वियो आहे अॼु को कंहिंजी माना रखे ई कोन थो। हा, बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि कंदासीं, जीअं नजफ़ ख़ान हुयो पंहिंजे हिन दौर में त उन कमकार सुठा कराया असांजी मदद जे हवाले सां, जेके असां ॾिसूं था। हा त जेको आहे तो नवीद भाउ, नजफ़ ख़ान त हिकिड़ो ठीकु आहे हैवी वेट माण्हू थी वियो जी, कुझु त ॿिया माना जेके आहिनि कुझु त ॻाल्हाइण वारा माण्हू रखे न काबीना में। हाणे ताईं शेख साहिबु ॻाल्हाईंदो, हेॾो न मीरानी साहिबु आहे उहो काबीना में छा ॻाल्हाईंदो, दुर्ममन शाह जेको इजलास में वेहंदो कोन्हे को। इहा ॻाल्हि उन खां पोइ आख़िर हेॾो सारो शहर आहे, हिते लिखियलु पढ़ियल माण्हू आहिनि, साईं इम्तियाज़ आहे, सैयद बादशाह ॻाल्हाईंदा काबीना में हुते जेको आहे। त अहिड़ा माण्हू जेके सफ़ा गुगदाम खणी ॻोल्हे ॻोल्हे नजफ़ ख़ान पंहिंजे काबीना में खया आहिनि, जेके न इजलास में ॻाल्हाए सघनि, छड़ी माना जेको आहे चिप करे ऐं चांहि जो कोप पीअ उते हलिया अचनि, त आख़िर ईअं छो थो करे? बसि अर्ज़ु इहो ई आहे त उन्हनि खे खपनि वोट, सही आहे न, उहे वरी उन्हनि खे माण्हू उन्हनि खे चाहिनि था त ज़रूरु उन्हनि खे बि माण्हू जी इन्हनि जी मजबूरी आहे, इन्हनि माण्हुनि खे बहरहाल उन्हनि बि सुठा कमु कराया आहिनि, उहे पंहिंजे पाड़नि में असां उन्हनि खे ॾिसूं था। हा, उन्हनि सुठा माण्हू आहिनि। महिरबानी तव्हांजी नवीद भाउ। अच्छा राबिल भाउ, जेको तव्हां जेतोणीकि GTA सां बि तव्हां बिलोंग कयो था, त GTA बि जेको आहे तो मुसलसल जेको आहे मार साहब हिते उथनि था पिया, त हिते को मज़बूत यूनिट न क़ाइमु थी सघियो आहे। ठीकु आहे, माना तव्हां उहो राशिद आहे, मुनीर घुमरो साहिबु कैंडिडेट आहे, उहो बि माना कमज़ोर कैंडिडेट आहिनि, माना माज़ी में बि तव्हां उन्हनि जो वोट बैंक ॾिसो त तमामु थोरो, ऐं हिन वक़्तु बि माना जेको आहे उन्हनि जो कदु काठ माना हिकिड़ो 12वीं लिस्ट में असां चऊं न त राशिद बि अञा 12वीं लिस्ट में, अवां बि अञा नौजवान आहियो, ऐं हे जेको आहे तो प्लस में जेको मुनीर घुमरो साहिबु आहे उहो बि सिर्फ़ु पीर पगार जे मोहबत में ई सिर्फ़ु माना हिकिड़ो आहे, उनजो को हिकिड़ो सियासी कदु काठ हिते हुजे, का उताक हुजे, को सियासी माना उत वेह जो अंदाज़ हुजे, उहो कोन्हे को हिकिड़ो माण्हू बि माना मर्द जो हिते मदीजी में न आहे जेको माना हिकिड़ो पूरे शहर खे कवर करे या ॿाहिरि माण्हूअ खे नज़र अचे त उहो आहे हीउ माण्हू जेको आहे मार ग्रुप जो। त इहे छा वजह? बिल्कुलु इहो तमामु तव्हां हिकिड़ो वक़्ताए तो सुवालु पुछियो आहे। त हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो न साईं, महर कमारो इतिहाद हो जहिड़े टाइम तहिड़ी महिल महर साहिबु मदेजीअ मां 750 खां 800 वोट खणंदो हुयो। हींअर महर कमारो इतिहाद न हुयो पोइ इलेक्शन में, जेके मदेजिया नौजवान हुया, दोस्त हुया, जिन खे का एॾी वॾी सपोर्ट न बि चऊं, हिकिड़ा तव्हांजी नज़र में जीअं ॿाराणा ॿार हुया, पर हुननि एतिरी महिनत कई जो 1100 वोट इन ते मदेजीअ मां खयां असांजे महर साहिबु, ठीकु आहे न। त अच्छा, कुल जेको आहे घणा वोट कास्ट थिया हुआ जिन मां हिन 1100 कया हुया? तक़रीबन 2700 वोट कास्ट थियो। त 2700 वोट यानी कि टोटल वोट जेको हुयो, जेकर असां सपोज़ कयूं त हेॾां हुयो पीपल्स पार्टी जो कैंडिडेट हुयो, ऐं हेॾां हुया माना महर,
त आगा सिराज दुरानी जेको आहे तो हुयो जेको आहे पीपल्स पार्टी जो MPA सीट ते MPA जी त उन में जेको आहे टोटल वोट जो कास्ट जो जेको तनासुब हुयो सपोज कयो उहो 2700 2700 आई थिंक अच्छा हाँ 2700 जेकॾहिं वोट कास्ट थियनि था 2700 मां 1000 माना जेको आहे वोट मार माना साहिबु जेको आहे उहो खणी थो पियो त इट मीन्स यानी कि इहो 30% थी वियो तकरीबन 35 खां 40% थी ईअं ई थियो न इहो त सुठो वोट आहे बिल्कुलु सुठो असां उहो ई था चऊं त हिन में नौजवाननि जी महिनत हुई ऐं सचाई हुई ॾिसो न त होॾां हुकूमती धुर सही जॾहिं हुकूमती धुर हूंदी आहे त हुकूमत में सभु महकमा था अची वञनि पुलिस अची थी वञे काफ़ी महकमा आहिनि त हुननि खे सरकारी सपोर्ट हेॾां बग़ैर सरकारी सपोर्ट जे नौजवाननि महिनत कई सही जंहिं मतिलबु सॼे शहर वारनि जी असांजी महिनत हुई जंहिं असां माना हिकिड़ी सुठी मोट ॾिनी आहे महर साहिब खे सही ऐं महर साहिब बि जेको हुनजो विजन आहे त असांजे शहर जे लाइ सुठी सोच रखंदड़ आहे अच्छा त राबेल साहब जेको हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेको आहे उहो शिकायतूं या मुख़्तलिफ़ माना हिकिड़े क़िस्म जो आवाज़ बि नज़र ईंदो आहे उथियल त महर आख़िर मदीजी खे ॾिनो छा आहे अवां जेकॾहिं एतिरी सारी ॾिनी आहे मोट महर साहिब खे त उनजे बदिले तव्हांखे महर साहिब छा मदीजी खे ॾिनो आहे जी बिल्कुलु सर तव्हां ॾिसो न हाणे जेका इहा गवर्नमेंट हुई इमरान ख़ान जी गवर्नमेंट हुई हिन ॿियनि खे छा ॾिनो आहे इमरान खान ओवरऑल छा ॾिनो आहे पंहिंजे MNAs खे सही कुझु ॾिनो आहे तव्हां हुन शइ खे ॾिसो को पाकिस्तान में कोई प्रोग्राम्स नवां की हलिया हाणे असांजो GDA जो मौज़म साहिबु MPA हुयो जिनजे कॾ ज़रदारी लीग समूरी कॾ पइजी वई पर हुन पंहिंजी सचाईअ न्याज़ निवड़त सां लाड़काणे में 2 दफ़ा पाण मञायो हा न इहा हुनखे भरपूर माण्हुनि जी मोट हुई त ख़ान साहिबु ऐलान कयो त मां ख़ुशूसी पैकेज ॾींदुमि माना जेको आहे त मौज़म साहिब खे लाड़काणे त ॾिसो मिलियो न मिलियो त हीअ जेका गवर्नमेंट हुई न ख़ान साहिब जी का हिनखे ॾुतड़ियल गवर्नमेंट चऊं त हीअ त वरी सफ़ा ॾुतड़ियल गवर्नमेंट आहे जेका हींअर हीअ असां वटि मुसलत कया विया आहिनि इम्पोर्टेड जेके चयो थो वञे पर हुन गवर्नमेंट MPA MNAs खे माना उहे फंड न ॾिनो हुन पंहिंजे हथ ते ऐं ओवरऑल सिंध माना जेको ॾिसो न त तहरीक इंसाफ़ जी नज़र में सिंध हिकिड़ी कॉलोनी हुई सही उन नज़र सां मुस्बत ख़ान खे बि उन नज़र सां आई थिंक ॾिठो वेंदो हूंदो जो हुनखे एतिरे नमूने सां फंड्स न मिलिया जो हू कमु कराए सघे पर उनखां अलावा ॾिसो न तव्हां राबेल साहब जेको आहे ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो 2-3 दफ़ा प्रोग्रामनि में चई चुका आहिनि त महर साहिबु इमरान ख़ान जो इतादी आहे विझे ऐं उनखां पोइ उनखे डेवलपमेंट जे फंड में कई किरोड़े रुपया मिलिया आहिनि जी जी पंहिंजे तक जे लाइ बिल्कुलु त कीअं न मिलिया आहिनि मिलियो त जाम आहे पैसो तव्हांजे विच में हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाईंदुमि जी जी त मेन इशू कंहिंजी असां गिला कयूं कंहिंजी असां प्रचार कयूं असां पंहिंजे शहर जी हिकिड़ी ॻाल्हि कयूं त असां जूं हिते वॾे में वॾो जेको इशू आहे पाणीअ जो आहे पाणी जे करे असांखां बि ख़ुदा पुछंदो जे असां हिन ते चुप आहियूं पर उन्हनि खां बि ख़ुदा हिसाबु वठंदो जेके हिन ते ध्यानु नथा ॾियनि छो न आहिनि फंड काॾे था वञनि कीअं था हलनि वॾनि वॾनि गाॾियुनि ते कीअं था घुमनि हर शइ आहे पर असांजे लाइ कुझु बि न आहे उहो न आहे त पाणी न आहे असांखे साफ़ु पाणी न आहे असांजा जेके नंढा वॾा बच्चा ॿार सभु बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि को कामिण में आहे को गुर्दनि जे में आहे हुननि जे लाइ यार हिननि खे अहसासु न आहे फंड न आहिनि तव्हां वटि एतिरो बि न आहे जो तव्हां असांखे असांखे जेके असांखे हणाए ॾियो पाणी जूं असां छो एॾी ॾिसो न ख़ुदा खे जिंद ॾियणी आहे असां एतिरी ख़ुशामद कयूं जो ख़ुदा वटि बि त मुंहुं खणी असां कंहिंसां ॻाल्हाए सघूं असांखे छो न आहिनि बाबा हर शइ हिननि वटि आहे पोइ बि असां चऊं था अदा हिननि वटि हे फंड बंदि थी आहे पंहिंजे टाइम पीरियड में मदीजी खे वाकई बि कुझु बि न ॾेई सघियो आहे न साईं बिल्कुलु ॾिनो आहे तव्हां ॾिसो न सिर्फ़ु ट्रांसफार्मर हा जी 6 खां 7 अदद ट्रांसफार्मर मिलिया मां ॿियनि जी हाणे मां तव्हां हिते ॻणाए वञा जी जी तव्हां ॾिसो गुमराह महला इमदाद होटल वटि वॾो ट्रांसफार्मर लॻल आहे महर साहिबु ॾिनो असांजी अब्बासी महला में ट्रांसफार्मर खे बाहि लॻी हुई सोशल मीडिया ते समूरी सिंध हुनखे ॾिठो त बि महर साहिबु ऐलान कयो असांखे ट्रांसफार्मर हुन चेंज कराए ॾिनो तव्हां शेख मौला में अचो शेख मौला में ट्रांसफार्मर ॾिनो महर साहिबु ट्रांसफार्मर ॾिनो तव्हां हकड़ा मौला में वञो हकड़ा मौला में ट्रांसफार्मर ॾिनो तव्हां जुणेजा महला में वञो उते तव्हांखे ट्रांसफार्मर मिलंदो तव्हां जेको आहे त दीवान महला में अचो अध मकानी वारी घिटी
उते तव्हांखे ट्रांसफार्मर मिलंदो महर साहिब ॾिनो। अच्छा मां वरी अञा ॿियो तव्हांखे ॻणायां, तव्हां मोती मस्जिद जेका आहे हिन जी कुॾे खां ट्रांसफार्मर लॻल अथव सही महितनी चौंक ते, इहो बि महर साहिब ॾिनो। बाबा कम हुन कया न पर ट्रांसफार्म खां अलावा माना कहिड़ा ट्रांसफार्मर खां अलावा ॾिसो न डेवलपमेंट जे हवाले सां मेन जेके इशूज़ आहिनि 11,000 जूं जेके तारा हुयूं असांजी मदेजीअ में सही सालनि खां वठी उहे ई हुयूं जेके ॾिसो न हिकिड़ा हूंदा आहिनि डेवलपमेंट वारा कम, ॿिया हूंदा आहिनि जेके इंसान दोस्त कम। हाणे 11,000 तारूं असांजूं एतिरियूं कमज़ोर थी पयूं त ख़ुदा न ख़्वास्ता कंहिं बि हवा जे झूटे सां बि किरी पियो हादसो थी सघे, हादसो थी पियो सघे। त असां इहो मेंशन करायोसीं, महर साहिब खे नोट करायोसीं, तव्हां ॾिसो तव्हांजो इलाइक़े जूं 11,000 तारा चेंज थी वियूं, टोटल तब्दील थी वियूं, टोटल तब्दील थी वियूं। त इहो को हज़ारनि जो पैकेज न हुयो बाबा, त लखनि रुपयनि जो पैकेज हुयो जेको असांखे महर साहिब मदेजी वारनि खे ॾिनो आहे। ऐं उनखां अलावा हींअर कमु हली रहियो आहे एक्सप्रेस लाइन जो। तव्हांजी मेन जेको सखल अड़का रोड ते मदेजी रोड आहे इन जो एक्सप्रेस लाइन ते कमु हली रहियो आहे। इहो बि तमामु बहितरीनु कमु आहे जेको महर साहिब मदेजी मतिलबु बिजली जे सिस्टम खे अपडेट करण जे हवाले सां। उनखां अलावा 2-3 अहिड़ियूं गलियूं आहिनि जिते गैस जी तकलीफ़ रही आहे पोयनि 15-20 सालनि खां वठी, उते हाणे बि 2 गिटियूं असां नयूं मंज़ूर करायूं आहिनि जंहिंमें गैस जी डेवलपमेंट थींदी। ऐं वरी अचूं था असां जंहिं गिटियुनि जी ॻाल्हि ते, पेवर ब्लॉक त न हणाए सघियासीं असां, ठीकु आहे न, पर असां ब्लॉक ज़रूरु हणायोसीं। मदेजियूं 4-5 अहिड़ियूं गिटियूं आहिनि जिन ते असां पाण जेको आहे घणनि जो ठीको हुयो, घणनि जी 50 लख जी जेको आहे त ठीको हुयो 50 लख जो, ठीकु आहे न बाबा। उहो असां पाण पंहिंजे हथनि सां मदेजी शहर में करायो, जेके गिटियूं हाणे बि मौजूदु आहिनि। तव्हां गरीबाबाद में वञो तव्हांखे उते 2-3 गिटियूं असांजूं नज़र ईंदियूं। तव्हां स्टेशन रोड ते वञो जेका उमिरि जय वारी गिटी आहे, इहो बि जेको सियासी इख़्तिलाफ़नि जे करे न ठही रही हुई, इहा बि असां कराईसीं GDA जे तरफ़ां। त कमु थियनि था। ॾिसो न महर साहिब खे केॾी ज़रूरत हुई मदेजीअ में बंगलो जोड़ाइण जी, त उनजो मक़सदु इहो ई आहे त हुनखे कमु करण जी विश आहे, ख़्वाहिश आहे मदेजीअ में। पर ज़रूरु हाणे जेतिरी मोट हुनखे हितां जो आवाम ॾींदो ओतिरो ई कमु उहे बि कराए सघंदा, ॿियो उहे हुकूमत में आहिनि कोन। वॾी महिरबानी राबेल साहिबु, अवांजी पंहिंजो तव्हां क़ीमती ॾिनो टाइम असांखे ॾिनो। नवीद भाउ तव्हांजी वॾी महिरबानी, असांखे पंहिंजो तव्हां क़ीमती टाइम ॾिनो। नाज़रीन हिकिड़ो वरी मां हिते एड कंदमि हिकिड़ी शइ, त मदेजी वारनि खे असां इहो मैसेज ॾींदा हलूं तव्हांजे थ्रू, सचाई न्यूज़ जे थ्रू, तव्हांजी महिरबानी सां। त ॾिसो न, जीअं असां तव्हां फ़र्ज़ु कयो पीपल्स पार्टी अलाह साईं हयाती ॾे सभिनी खे, सभु असांजा भाइर आहिनि, असांजा दोस्त आहिनि जेके बि कैंडिडेट्स हिते बीठा आहिनि, ठीकु आहे न। कोई बि ज़ाती को चकर न आहे, हिकु सियासी गेम आहे। ऐं जमहूरियत में सियासत हिकिड़ी बिरादराना तौर ते उनखे सियासत खे सियासत करे ॾिसंदो आहे। तव्हां ॾिसो, जे अगरि इहे असांजा मदेजी जा GDA जा नौजवान या PTI जा नौजवान ऐं पीपल्स पार्टी हुकुमरान धुर जे अॻियां पंहिंजो फॉर्म न पिया फिल कराइनि, त मदेजी सम्झो उन्हनि जे अॻियां हिकिड़ो केक मिसल हुई, ठीकु आहे न। इहो सभिनी मदेजीअ वारनि जे लाइ फ़ाइदेमंद ॻाल्हि आहे जो असां एज़ अ अपोनेंट थी करे पीपल्स पार्टीअ जे अॻियां बीठा आहियूं। असांखे जेका बि शइ मिली न मिली, पर इन जो फ़ाइदो असांजे शहर खे ज़रूरु थींदो। जे अगरि अपोनेंट अपोज़िशन पीपल्स पार्टीअ खे न हुजे हा त हू अनअपोज़ थी करे अचनि हा, पर हीअ असांजी अपोज़िशन ई आहे। उन अपोज़िशन जे करे ॾिसो पीपल्स पार्टी वारा शहर में केतिरी वर्क कंदा अचनि, दर दर वञनि था, माण्हूअ खे मिलनि था, अप्रोच कनि था, अहवाल वठनि था, ॾुख सुख में शरीक थियनि था। ऐं इहा तव्हां ॾिसो न, इहे नौजवान न हुजनि हा जिन खे असां थोरी देरि पहिरियां ॿार करे ॻणे वियासीं, त इहे नौजवान न हुजनि हा त शायदि एतिरो ध्यानु तलब न थी सघे हा इन्हनि धुरियुनि जो असांजे शहर में। सही, इहे चई लफ़्ज़ वॾी महिरबानी। अच्छा, मां हिकिड़ी शइ तव्हांखे एड कंदो हलां त शेख मौला में बि असांजो जेको उमेदवारु आहे इंशाअल्लाह ताला उहो तमामु बहितरीनु वर्क करे रहियो आहे। त थी सघे थो हिन टाइम तव्हां वरी हुनखे अञा थोरो ॿिए तरीक़े सां ॾिसो। असांजो अरबाब शेख साहिब बि भाउ आहे, पर उनजे लाइ ॾाढो गुलाम शबीर शेख असांजो उनजी अपोज़िशन में बीहारियो आहे, जेको ज़ाहिरी तौर ते तमामु मज़बूत उमेदवारु आहे। सही, हा, वॾी महिरबानी तव्हांजी। वरी इंशाअल्लाह ताला नाज़रीन नेक्स्ट टाइम नए कंहिं टॉपिक सां अव्हां जे साम्हूं हाज़िर ख़िदमत थींदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान कमांडो कंवर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।